त असांजा मेजॉरिटी जेका असांजी आवाम आहे, असां बेसिकली असां अवेयर न आहियूं। जेतिरा ही मसला असांखे नज़र अचनि था न असांजे सराउंडिंग में आहिनि, उनजो जेके रूट पॉइंट्स आहिनि न उहे इहे ई आहिनि त असां पाण अवेयर न आहियूं। जेकॾहिं असां अवेयर हुजूं त शायदि असां इन्हनि तमामु मसइलनि खां बची सघूं। असां वटि छा कॉन्सेप्ट हूंदो आहे, असांजी छा नंढड़ी जवान पई थिए ऐं उन खां पोइ उनजी शादी कराइणी आहे, उन खां पोइ उनखे ससुराल वञिणो आहे, ससुराल वञी ससुरालियुनि जी ख़िदमत करणी आहे। उनजी पंहिंजी लाइफ किथे कोन ॾेखारी वेंदी आहे, उनजी पंहिंजी ज़िंदगी किथे कोन ॾेखारी वेंदी आहे। हिकिड़ो माइंड सेट आहे जेको असां वटि हले पियो। उन माइंड सेट खे असां माण्हुनि खे अवेयर करे ऐं पोइ दूरि करे सघूं था। हिकु ॻाल्हि जेका परवीन साहिबा मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त असां हिते उन्हनि तमामु शयुनि जी त ॻाल्हि कयूं पिया त अगरि कंहिंखे का हेल्प खपे, को माण्हू को रीच आउट करणु चाहे थो, उहो तव्हां ताईं पहुची सघे थो, तव्हांखे कॉल करे सघे थो। छा अवेयरनेस जा बि के सेशन्स आहिनि जेके तव्हांजो जेको फर्म आहे उन्हनि खे ॾिसी रहियो आहे, माण्हुनि खे अवेयर करे रहियो आहे? जी बिल्कुलु, असांजा पूरे सिंध में जेका 13 डिस्ट्रिक्ट में असां कमु कंदा आहियूं, असांजा फील्ड ऑफिसर आहिनि, एडवोकेट्स बि हूंदा आहिनि फील्ड जेका ॻोठ में वञी सेशन करंदा आहिनि, तमामु अवेयरनेस घरो घर वञी ॾींदा आहिनि। पोइ असांजा ब्राउचर वग़ैरह ॾींदा आहिनि। अगरि कंहिंनि खे कोई बि मसइलो बि आहे त असांखे कॉल करी मज़ीद जेका ॼाण वठी सघनि था। फील्ड एडवाइज़र्स बि आहिनि असांजा, उते फील्ड ते वञी असां बिल्कुलु ऑन ग्राउंड बि कमु कंदा आहियूं। तो सेशन हूंदा आहिनि, अलॻि अलॻि क़िस्म जा फील्ड एडवाइज़र हूंदा आहिनि, उहे वञी बुटा ते बि सेशन वठंदा आहिनि। जेका शिकारपुर, लाड़काना, सखर, दादू और हैदराबाद, इते सभिनी में फील्ड टीमूं आहिनि और वञी ऑन ग्राउंड कमु कंदियूं आहिनि।